टंडोजान जे लॻ मिसाली ॻोठ देह 199 में पाक हेल्पलाइन जे तरफ़ां 10 गायनि जी कुर्बानी कई वई, जंहिं में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे 400 घरनि में गोश्त तक़सीम कयो वियो। मोहम्मद ज़ाहिर जट, ज़िले कोऑर्डिनेटर पाक हेल्पलाइन, चयो त टाउन कमेटी टंडोजान मोहम्मद जे देह 199 में 10 गायनि जी कुर्बानी कई वई। कुर्बानी जो गोश्त देह 200, रोणो पंजाबी देह 201, ज़फ़रुल्ला बिरोही ॻोठ देह 199, रईस कमाल खान कलोई ॻोठ, बुधो खां लग़ारी ॻोठ, काज़ी फारम ॻोठ, मिर्ज़ो लग़ारी ॻोठ, नज़र मोहम्मद शाह ॻोठ अब्दुल्ला बजीर में सवे घरनि में गोश्त तक़सीम कयो वियो। हिननि कुर्बानियुनि जो गोश्त हर साल पाक हेल्पलाइन जे तावन सां तक़सीम कयो वेंदो आहे। मोहम्मद अरसलान, सदर अल ख़िदमत फाउंडेशन टंडोजान मोहम्मद, चयो त AKF जे तावन सां टंडोजान मोहम्मद जे सवे घरनि में बि गोश्त तक़सीम कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।